أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم كنتم خير أمة أخرجت للناس تأمرون بالمعروف وتنهون عن المنكر وتؤمنون بالله ولو آمن أهل الكتاب لكان خيرا لهم منهم المؤمنون وأكثرهم الفاسقون صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व तआला जा तमाम असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तमाम असांखे इशा जी निमाज़ बाजमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे इन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला दीन इस्लाम खे क़बूल करे पोइ दीन इस्लाम वारो दीनी दावत ऐं तबलीग वारो कमु करण वारनि माण्हुनि ऐं उन्हनि जे मुक़ाबले में जेके नाफ़रमान अचनि पिया उन्हनि माण्हुनि जे नतीजे जो बयानु फरमायो त दीन जे कमु करण वारनि माण्हुनि जा चेहरा क़यामत जे ॾींहुं चमकंदा, अच्छा हूंदा, सफ़ेद हूंदा ऐं जेके दीन जे मुक़ाबले में हूंदा उन्हनि जा चेहरा वरी क़यामत जे ॾींहुं कारा हूंदा. क़यामत जे ॾींहुं परे खां पधरा माण्हू सुञाणिजी वेंदा जंहिंजो चहिरो कारो हूंदो माना मुनकिर हूंदो. छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमायो त मां क़यामत जे ॾींहुं पंहिंजे उम्मत जे माण्हुनि खे परे खां सुञाणींदुसि छो त मुंहिंजा उम्मती निमाज़ी हूंदा. पोइ निमाज़ वारा पंज ई वज़ूअ में जेके धोअंदा आहिनि इहे पंज ई वज़ूअ में जेके धोअनि था इहे क़यामत जे ॾींहुं चमकंदा. मां उहे सभु ॾिसी करे सुञाणींदुमि त हे बि मुंहिंजो आहे, हे बि मुंहिंजो आहे, हे बि मुंहिंजो आहे, हो बि मुंहिंजो आहे, हे बि मुंहिंजो आहे. इहो वॾो सबक़ु हो त जेकॾहिं को माण्हू ज़िंदगी सॼी बेनिमाज़ी थी करे रहियो त हुज़ूर जन जे सुञाण में ई न ईंदो, इन खां महरूम. अल्लाह तबारक व तआला त हिकिड़ी हिते ॿी ख़ुसूसियत बयानु करे छॾी, इनाम मथां इनाम, नेमत मथां नेमत. त इहे उज़वा त तव्हांजा चमकंदा पर जे दीन जो कमु कयो आहे निस्बत सां न दावत ऐं तबलीग जो कमु कयो आहे त अञा तव्हांजा चेहरा बि चमकंदा. उहा चमक ज़रा अञा वधीक हूंदी. वरी अञा ॿी हदीस पाक में ईंदो आहे क़ुरान पाक जो हाफ़िज़ माण्हू उनजे वालिदैन खे अल्लाह तबारक व तआला मथे ते ताज पाराईंदो जेको सिज खां वधीक रोशन हूंदो. माना जे उहे निमाज़ी हुजनि त उन्हनि जा पंज ई उज़वा चमकंदा, दीन जो कमु कंदड़ हुजनि त चहिरो अञा वधीक चमकंदो. वरी जे औलाद में को हाफ़िज़ हुजे त उन्हनि जे मथे ते अहिड़ो ताज हूंदो जेको सिज खां वधीक चमकंदो. ख़ुसूसियत मथां ख़ुसूसियत, नेमतुनि मथां नेमतूं अल्लाह ताला जे तरफ़ खां इंसाननि जे लाइ वॾा इनाम रखिया विया. पोइ हाणे जेको इंसान उन्हनि इनामनि खे हासिलु करण जे लाइ पंहिंजे अंदरि उहे ख़ुसूसियतूं पैदा करे. बहरहाल पोइ गुज़िरियल आयतुनि में क़यामत जे ॾींहुं सुञाण जी हिकिड़ी निशानी इहा ॿुधाई वई त अच्छा चेहरा दीनदारनि जा हूंदा, कारा चेहरा बदकारनि जा हूंदा, नाफ़रमाननि जा. पोइ हाणे अल्लाह तबारक व तआला इन ई निस्बत खे बरक़रार रखंदे अॼोकी आयत जे अंदरि उम्मत मुहम्मदीअ जो जेको ख़ासि वजह आहे जंहिंमां उम्मत मुहम्मदी जी फ़ज़ीलत वाज़िह थिए थी उन वजह खे बयानु फरमायो आहे, उन सबब खे बयानु फरमायो आहे. फरमाई कुंतुम खैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास, तव्हांखे माण्हुनि जे भलाईअ जे लाइ पैदा कयो वियो आहे. पैदा कया विया हो, ठाहिया विया हो, तव्हांखे पेश कयो वियो आहे दुनिया जे अंदरि न तव्हां माण्हुनि जे भलाई जे लाइ पैदा कया विया. साईं पहिरियां पाण त भला थियूं न. अल्लाह से फरमायो हेॾी जो वॾी तालीम ॾिनी आहे या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ाती. पहिरियां चङा थियो पोइ हाणे तव्हां खां इहो कमु वठिणो आहे त तव्हां ॿियनि खे चङो बणायो. पोइ माण्हू चङो बणिजंदो आहे, नेक बणिजंदो आहे ॿिनि ॻाल्हियुनि सां. हिकु चङायूं करे, ॿियो बुरायूं छॾे. चङायूं करे, बुरायूं छॾे, इहे ॿई कम करे. जीअं को मरीज़ माण्हू हूंदो आहे
पोइ हुनजो मर्ज़ ख़तमु न थींदो आहे, डॉक्टरनि वटि घुमंदो आहे, दवाऊं वठंदो आहे, मट डॉक्टर रोज़ दवाऊं मटाए मटाए खाईंदो आहे, पर मर्ज़ नथो वञे। जीअं जीअं दवा कंदो आहे तीअं तीअं मर्ज़ गहरो थींदो वेंदो आहे। हिकिड़ो संजीदो डॉक्टर प्रोफेसर जॾहिं हथु अची वेंदो अथसि, पोइ उन मरीज़ खे ॾस ॾींदो आहे त भाई किरी बि करी थो या न? चवंदो आहे साईं किरी मां कंदो ई कोन आहियां। भाई पोइ तूं जे किरी नथो करी त दवा तोखे फ़ाइदो ई कोन ॾींदी। अल्लाह तबारक व तआला बि ॼण त मोमिन मुस्लमान सां मुखातब थी करे उनखे सेखारियो आहे त दीनी अमल तूं कंदो थो अची, नमाज़ पढ़ी थो, रोज़ो रखी थो, वक़्त ते हज बि करी थो, ज़कात बि ॾीं थो, तहज्जुद बि पढ़ी थो, इस्तिग़फ़ार बि करी थो, तस्बीह बि पढ़ी थो, अवाबीन बि पढ़ी थो, क़ुर जी तिलावत करी थो, ऐं जेको आहे इशराक पढ़ी थो, सभु नेक अमल करी थो, माण्हुनि में बदगुमानी बि कोन्हे, सच बि ॻाल्हाई थो, हलाल बि कमाई थो, हलाल खाई थो, सभु कम अथई, पर ओॾां ॿिए पासे वारियूं बुरायूं जेके अथई बुरायूं उन्हनि खां किरी बि करी थो या तनाईअ वारी किरी करी थो। उहा जेकॾहिं किरी नथो करी त भई असां वरी दवा तोखे फ़ाइदो कोन ॾींदी। तॾहिं अल्लाह ताला हिते फरमायो त इहे ॿई कम कंदव त पोइ हिकु पासे खां नेकियूं कयो, ॿिए पासे खां किरी कयो, बुरायूं छॾियो। जेके शयूं तव्हांखे सिहत में नुक़सान पियूं ॾियनि, डॉक्टर बि चवे त उहे शयूं न खाईंदी त पोइ असांजी दवा तोखे फ़ाइदो ॾींदी। अल्लाह साईं बि फरमाए थो त जेके शयूं असां तोखे मना कयूं आहिनि उहे छॾींदे त पोइ असांजी दवा नमाज़ रोज़े वारे तोखे फ़ाइदो ॾींदी, न त न ॾींदई। पोइ हाणे अल्लाह ताला इहे ॻाल्हियूं सेखारे, जिन खे पको पुख़्तो कयो उन्हनि सां तो अल्लाह साईं ॻाल्हाए त तव्हांखे मां इन जे करे तयारु कयो आहे त तव्हां ॿियनि माण्हुनि खे चङाई चवंदव, ॿियनि माण्हुनि खे बुराईअ खां रोकींदव। इहो ॾस उन्हनि खे बि ॾियो त दवा असांजी वठनि पर किरी बि कनि। केॾा वॾा प्यारा भरिया लफ़्ज़ अल्लाह साईं फरमाया, कुंतुम खैर उम्मत उखरिजत लिन्नास, तव्हां उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि जी जेका फज़ीलत अल्लाह साईं फरमाए थो मां रखी आहे उहा हिन जे करे आहे त तअमुरून बिल मारूफ़ व तनहूना अनिल मुनकर, माण्हुनि खे चङाईअ जो ॾस ॾियो, बुराईअ खां माण्हुनि खे रोकियो, व तुमिनून बिल्लाह, ऐं अल्लाह ते ईमान आणियो था। इहे टे ख़ासि उम्मत मुहम्मदीअ जा वॾा वजूहात सबब आहिनि जिन जे करे उम्मत मुहम्मदीअ जी फज़ीलत मथे आहे। ॾिसो न अल्लाह तबारक व तआला जी चूंड, ॾिसो पूरी 18,000 कमो पेश मख़लूक़ात में अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे मथे रखियो, उन्हनि खे शरफ़ ऐं फज़ीलत अज़मत ॾिनी, बाक़ी सभु मख़लूक़ूं हेठि, इंसान सभिनी खां मथे। हाणे उन इंसान मां अल्लाह तबारक व तआला 1.25 लख कमो पेश पैगंबर इंसाननि मां चूंडिया, उन्हनि खे पंहिंजूं पंहिंजूं उम्मतूं ॾिनियूं, पंहिंजे पंहिंजे दौर जा माण्हू, पंहिंजे पंहिंजे दौर जा खाधो खुराक, पंहिंजे दौर जा उन्हनि खे इस्तेमाल जूं शयूं, औज़ार, तालीम तरबियत जो माहौल, खुर्दो नोश जूं पंहिंजे पंहिंजे दौर जूं शयूं ॾिनियूं। पोइ उन्हनि समूरनि माण्हुनि मां जीअं अल्लाह ताला पैगंबर चूंडिया, उन्हनि जूं उम्मतूं चूंडियूं, पोइ उन्हनि मां वरी अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदीअ खे समूरनि उम्मतुनि मां मथे कयो। वरी पैगंबरनि समूरनि मां सोने अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मथे कयो। हाणे उम्मतुनि मां जेका उम्मत मथे चूंडे आयो, मथे रखियईं दर्जे में, होॾां नबियनि समूरनि मां जेको पैगंबर मथे खणी आयो, उन मथे दर्जे वारे पैगंबर खे मथे दर्जे वारी उम्मत सां मिलाए फरमाई हीअ उम्मत मुहम्मदी आहे। हाणे इन उम्मत मुहम्मदीअ खे चई त अञा तव्हांजी फज़ीलत जेका मूं रखी आहे न, सिर्फ़ु इन जे करे न त हैवाननि जानवरनि मां तव्हां इंसाननि जो दर्जो मथे कयो, उन्हनि मां उम्मतुनि जो दर्जो, उम्मतुनि मां उम्मत मुहम्मदीअ जो दर्जो, पोइ तव्हांखे मां भली उम्मत बनायो। इन जे करे न, हिन कम जे करे कयो तमाम त माण्हुनि खे चङाई ॾसींदव, बुराई खां रोकींदव। वतुमिनून बिल्लाह, ऐं अल्लाह जे ज़ात ते बि ईमान आणींदव पको पुख़्तो। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं उम्मत मुहम्मदीअ जूं हिन आयत 3 ख़ुसूसियतूं ॿुधायूं आहिनि। हिकिड़ी ख़ुसूसियत माण्हुनि खे चङाई जो ॾस ॾियो, ॿी ख़ुसूसियत माण्हुनि खे बुराईअ खां रोकियो, टी ख़ुसूसियत तुमिनून बिल्लाह, अल्लाह ते ईमान आणियो। साईं सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो, एतिराज़ कोन्हे साईं बाबा, सम्झण जे लाइ ॿियनि उम्मतुनि में जेके जेके माण्हू पंहिंजे पंहिंजे दौर जे पैगंबर जा ताबेदार हुआ, नूह अलैहिस्सलाम जा माण्हू कुझु, इब्राहिम अलैहिस्सलाम जा, इस्माइल अलैहिस्सलाम जा, इसहाक़ अलैहिस्सलाम जा, याकूब अलैहिस्सलाम जा, मूसा अलैहिस्सलाम जा, हारून अलैहिस्सलाम जा, ईसा अलैहिस्सलाम जा, जेके जेके माण्हू ताबेदार हुया, उन्हनि जो बि त अल्लाह ताला जी ज़ात जे मथां ईमान हुयो न। उम्मत मुहम्मदीअ जो बि अल्लाह जे ज़ात जे मथां ईमान आहे। पोइ उन्हनि जे ईमान में हिननि जे ईमान में फ़र्क़ु आहे छा? जो हिते अल्लाह ताला फरमायो त इहे 3 ख़ुसूसियतूं आहिनि तव्हां जूं। हुननि में बि त ईमान हो, उहो बि त अल्लाह ताला जे ज़ात खे मञनि पिया।
पोइ उन्हनि जे लाइ ख़ुसूसियत करे अलाह से बयानु न कई आहे। उम्मत मोहम्मदी जे लाइ ईमान आणण बि ख़ुसूसियत करे बयानु कई वई आहे। उनजो जवाब उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त उन्हनि जे ईमान में तव्हांजे ईमान में हिकिड़ो ख़ासि फ़र्क़ु आहे, ख़ासि फ़र्क़ु आहे। उन्हनि जो ईमान पंहिंजे नबीअ जे मथां जेसि ताईं पैगम्बर हो तेसि ताईं हो, उन पंहिंजे दौर सां ख़ासि हो। तव्हांजो जेको ईमान आहे अलाह जे ज़ात ते, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात ते, क़ुर पाक ते, मलाइकनि ते, क़यामत क़ब्र ते, क़ब्र खां पोइ उथण ते जेको तव्हांजो ईमान आहे, इहो ईमान ईअं न आहे त को ॿियो नबी ईंदो पोइ तव्हांजी हाणे इहा शरीयत ख़तमु वरी उनजे पोयां लॻंदव ॿिए जे पोयां, न, इहो तव्हांजो जेसि ताईं जीअरा हो तेसि ताईं हलंदो। ॿियनि समूरनि क़ौमुनि खां अलाह ताला इहो वाइदो वचन वरितो हो त तव्हांजे दौर में, हता की उन दौर जे पैगम्बरनि खां बि अलाह सां वाइदो वरितो हो त तव्हांजे दौर में जेकर मुंहिंजो आख़िरी पैगम्बर अची वञे त तव्हां पंहिंजो शरीयत किताब छॾे मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी कंदव। त ॾिसो, असां खां अहिड़े क़िस्म जो कोई बि शर्त कोन वरितो वियो आहे। असांखे चयो त क़यामत ताईं हिन ॻाल्हि ते कटिजी मरंदव, मरो त मुस्लमान थी मरिजो पर फिरजो न। त उन्हनि जे ईमान ऐं असांजे ईमान में हिकिड़ो ख़ासि फ़र्क़ु आहे, जंहिंजे करे अलाह साईं फरमायो त 3 सबब आहिनि तव्हांजे भली उम्मत हुजण जा, तव्हांजे फज़ीलत जा 3 सबब आहिनि। तामुरून बिल मारूफ़ व तनहूना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। हाणे अल्लाह तबारक व तआला अॻिते क़ुर पाक जे इन ई आयत में बयानु कंदे फरमायो वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम। तव्हांजे मुक़ाबले में जेके अहले किताब आहिनि, यानी यहूदी ऐं नसरानी, जेके क़ुर ते ईमान नथा आणनि, जेके मुंहिंजे सुहिणे अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान नथा आणनि, उहे तव्हांजो मुक़ाबिलो था कनि, दीन इस्लाम तां तव्हांखे फेराइण जी कोशिशि था कनि। जेकॾहिं न इहे बि यहूदी नसरानी इहे बि जेकॾहिं तव्हां सां गॾिजी मोमिन थी पवनि, मुस्लमान थी पवनि त हिननि जे लाइ भलो आहे। हिकिड़ी आयत में ईअं थो अचे त हिननि जे लाइ डबल फ़ाइदो आहे, डबल। हिकु पंहिंजे नबीअ जे मथां ईमान आणण जो, ॿियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणण जो। जंहिं दौर में हुया उन दौर में बि पंहिंजे नबीअ ते उन्हनि जो ईमान हो, ऐं उन दौर में किताब तौरात ऐं ज़बूर ते ईमान हो, मूसा अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम ते ईमान हो। वरी जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पैगम्बर जे हैसियत सां अची विया त हाणे उनखे छॾे जीअं हुकुम हो हुज़ूर जी ताबेदारी में अची विया, कलमो पढ़ी, त उनखे डबल अजर आहे, पंहिंजे दौर जो बि हिन जो बि। हिते अल्लाह तबारक व तआला फरमाते हिननि जे लाइ भलो हो जेकॾहिं इहे यहूदियत नसरानियत खे छॾे इहे बि तव्हांजा मोमिननि सां गॾिजी करे क़ुर ऐं हदीस जा मुंहिंजे नबीअ जा ताबेदार थींदा त। पोइ मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। अल्लाह से फरमाए थो हिननि यहूदियुनि नसरानियुनि मां कुझु त मोमिन थिया, अक्सर फासिक थी विया नाफ़रमान। साईं कुझु मोमिन थिया, हा, कहिड़ा भला? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त यहूदियुनि मां जेके मुस्लमान थिया, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम मुस्लमान थियो, ऐं हबशा जो बादशाह नजाशी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ख़त वियुसि, सहाबा कराम जी जमात है, सहाबा कराम खे ॾिसी करे, सहाबा कराम जी जुरत ऐं बहादुरी खे ॾिसी करे, पैगाम खे ॾिसी करे पंहिंजी सभु कुझु छॾे करे ईमान आंदई, हबशा जे बादशाह। ऐं टियों अदी बिन हातिम, इहो मुस्लमान थियो जेको यहूदियुनि मां थियो। इहे मशहूरु नाला आहिनि। बाक़ी जेके ॿिया हुन खां सवाइ यहूदी आहे हुन दौर में, उहे सभु जो सभु मुस्लमाननि जे मुखालिफ़त में उभरिया। कीअं मुस्लमाननि खे टोड़ियऊं, कीअं मुस्लमाननि खे क़ुर तां हटायूं, कीअं मुस्लमाननि खे पंहिंजे नबीअ जे अक़ीदे एतिराम में जेको हुननि जो इश्क़ आहे न पंहिंजे नबीअ सां, कीअं हुननि जो टोड़ियऊं, कीअं हिननि खे भञऊं भोरियऊं, कीअं हिननि जे एतिक़ाद में ख़लल पैदा कयूं। अल्लाह से फरमाए थो अक्सरुहुमुल फासिकून, इन यहूदियुनि नसरानियुनि मां अक्सर ॾोहारी थिया, गुनाहगार थिया, बदकार थिया, ज़िद्दी थिया, नाफ़रमान थिया, अक्सर। पोइ अक्सरियत उन दौर खां वठी अॼु ताईं यहूदियुनि जी मुस्लमाननि जे ख़िलाफ़ आहे। अॻिते अञा ईंदड़ आयतुनि में अल्लाह ताला बयानु फरमाए थो त इहे तव्हांखे जेके नुक़सानु ॾींदा, पोइ तव्हां जेके मुंहिंजे मथां ईमान आणण वारा हो, मुंहिंजे नबीअ जी ताबेदारी करण वारा हो, घबराइजो न। भले गॾिजी करे हो पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए तव्हांखे ख़राबु करण जी कोशिशि कनि, कुझु बि न करे सघंदा तव्हां। हा, जे तव्हां पाण कमज़ोर हूंदव, तव्हां पाण ईमान में जेकॾहिं कमज़ोर हूंदव, तव्हांजे एतिक़ाद में कमी हूंदी,
त पोइ जेतिरी कमी हूंदव ओतिरी मार खाईंदव। जेतिरो इतिकाद पको पुख़्तो करे बीठो ओतिरो तव्हांजे वार खे बि न लाहे सघंदा। इहा अलाह ताला मोमिननि सां वरी एॾी ख़ुशख़बरीअ जी ॻाल्हि कई आहे। ईंदड़ आयत में बयानु थींदो। फ़िलहाल हिन आयत जे मथां ज़ाहिरी ख़ुलासो सरसरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त इहो आहे, अलाह जी फरमाए थो उम्मत मोहम्मद जी फज़ीलत असां मथे हिन जे करे कई आहे त इहे माण्हुनि जी भलाई जे लाइ कढिया विया आहिनि। माण्हुनि खे चङाई जो ॾसु ॾींदा, बुराइनि खां रोकींदा ऐं पंहिंजो बि अलाह जे मथां ईमान अथनि। इन जे करे बसि पोइ जे यहूदियुनि मां जेके मोमिन थियनि हा त ॾाढो फ़ाइदो थिए न। थोरा उन्हनि मां थिया अक्सर वरी फासिक़ ई रहिया, नाफ़रमान रहिया। ज़ाहिरी आयत जो ख़ुलासो इहो आहे। गहरी नज़र सां जॾहिं ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे हिकु ज़िमेदारी पंहिंजी यादि ॾियाराई आहे त तव्हां जेके मुस्लमान आहियो, जेके मोमिन आहियो, ईअं न सम्झो त असां अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून, असां ईमान आंदो आहे त बसि हाणे जान छुटी। तव्हां छा सम्झो आहे त असां मुस्लमान थियासीं, कलमो पढ़ियोसीं, ईमान आंदोसीं, पंहिंजी जान बचाईसीं, निमाज़ रोज़ो शरई अहकामनि जी पाबंदी कईसीं, हाणे बसि। न न न, हा पंहिंजी जान छॾाई तव्हां भलो आहे, पर सभ खां पहिरियां या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा, पाण खे जीअं बचायो जहन्नम जे बाहि खां, हाणे पंहिंजे घर वारनि खे बि बचायो। घर वारा जेकॾहिं तव्हांजे कब्ज़े कंट्रोल में थी विया त हाणे थोरो क़दम अॻिते वधायो। पंहिंजे पाड़ेसरी, पंहिंजे रिश्तेदारनि, पंहिंजे गहरे जेके तव्हांजा रत जा गहरा रिश्ता आहिनि, उन्हनि सां थोरो अञा हथ पेर वधायो, थोरो उन्हनि खे बि अञा तालीम जो पाबंद कयो, उन्हनि खे बि तव्हां दीन इस्लाम में मज़बूत कयो। अञा जेकर उन्हनि ते कंट्रोल थी वियो तव्हांजो त आहिस्ते आहिस्ते सभु गॾिजी पियो, हिकिड़ी ताक़त बणायो इज्तिमाई, सभु गॾिजी करे वरी कंहिं ॿियनि ॾे हली वञो, वरी उन्हनि खे संवारियो, सेखारियो। उहे बि जेकॾहिं तव्हां सां गॾिजी पवनि, अञा वॾी ताक़त बणायो, अञा वॾी जमात बणायो, गॾिजी करे वरी कमु कयो। तॾहिं अलाह से फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, सभु जो सभु असांजे कानून जा पाबंद थींदा वेंदव न, ऑटोमेटिक तव्हांजी जमात वधंदी वेंदी, नज़रियो मिलंदो वेंदो, सोच मिलंदी वेंदी, माण्हू ईंदा वेंदा, वधंदा वेंदा, वधंदा वेंदा, तव्हां घणा थी वेंदव। बिल्कुलु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इब्तिदा में अकेला हुआ, जॾहिं इहो नारो हयो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून, जिन जिन ॻाल्हि ॿुधी ऐं उनखे दिमाग़ में ॻाल्हि लॻी त वाक़ई सही आहे, उहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिलंदा विया। अगरचे पंहिंजे ज़ात में, पंहिंजे ख़ानदान में, पंहिंजे कबीले में ज़िद्दी तबियत जा, वेढ़ाक हा, चिड़ाक हा, पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ऐलान जो ॿुधऊं, ॻाल्हि उन्हनि खे दिमाग़ में लॻी, दिलि ते रखियऊं त वाह वाह ॻाल्हि सही आहे, सचो आहे। चंबड़ंदा विया, मिलंदा विया, मिलंदा विया, मिलंदा विया, मिलंदा विया, मिलंदा विया, हता के फतह मके खां पोइ क़ुरान तो फरमाए इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फतह वराइतन अन्नास यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा, फौजुनि दर फौजुनि में वॾा वॾा टोला थी करे, वॾा वॾा ग्रुप, जमात दर जमात थी करे इस्लाम में माण्हू दाख़िल थींदा विया। नज़रियो मिलंदो वियो, तालीम मिलंदी वई, सोच फ़िक्र ठहंदो वियो त माण्हू जमात वधंदी वई। इहो सॼो कमाल हिन जो आहे त जेका तालीम इंसान वटि अचे उहा ॿिए ताईं मुंतक़िल करे, न हुजेसि तालीम त हरू भरू न ठाहे, पंहिंजे तरफ़ां कूड़ न ठाहे, उबतो सुबतो न करे, हा पुछे, सिखे, पाण पुख़्तो थिए, पोइ वरी ॿियनि खे तालीम ॾे। जेकॾहिं पाण सिखियल कोन्हे, ईअं जेकर हथ राधू तालीम ॾींदो पंहिंजी न, केतिरनि ई ॻाल्हियुनि में मिलावट करे वेंदो, पोइ पाण बि तबाह, फ़ज़ल्लू व अज़ल्लू कसीरन अन सवाइ सबील, सिधे रस्ते खां पाण बि वेंदो, भिटकी ॿियनि खे बि भिटकाईंदो, पाण बि ख़राबु थींदो, ॿियनि खे बि ख़राबु कंदो। पाण पहिरियां पको पुख़्तो थिए, जेका ॻाल्हि पंहिंजी करे थो उहा ॻाल्हि यकीनी हुजेसि त हा इहा ॻाल्हि मां बुज़ुर्गनि वटां पढ़ी आहे, पंहिंजे उस्तादनि वटां, किताब मां, क़ुरान हदीस मां सिखी आहे, चङी तरह तस्दीक़ शुदा ॻाल्हि आहे, हाणे मां जेका कयां थो इहा ॻाल्हि कमज़ोर न आहे, पाण मज़बूत हूंदो, पोइ हिन जे ॻाल्हि में असरु हूंदो, जेके हिन जे ॻाल्हि सां चंबड़ंदा, हिनखे बि फ़ाइदो, उन्हनि खे बि फ़ाइदो। पर जे पाण ई कचो आहे, कचीअ काठीअ जे मथां वज़न रखिबो त उहा पाण बि किरंदी, मच्छनि सभिनी खे केरे वञी धू कराईंदी हेठि खॾे में। तॾहिं अलाह ताला पहिरियां तालीम ॾिनी त हर हिकु इन कानून जो पाबंद थिए। पोइ ईंदड़ अलाह ताला इन्हनि मुस्लमाननि खे दीन इस्लाम जे करे जेके तंगियूं ईंदियूं, परेशानियूं पेश थींदियूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं बि कयूं, उन मुस्लमाननि खे बाख़बर बि कयो आहे, वॾा वॾा दिलासा बि अलाह ताला प्यारा भरिया ॾिना आहिनि। हयाती रही त इंशाअल्लाह सुभाणे बयानु थींदो। अलाह ताला खां दुआ आहे अलाह पाक ॿुधण सां गॾोगॾु अमल जी तौफ़ीक़ बि नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।